अस्सलाम वालेकुम गाइस। जी तो इसम ने 6 क़िस्म पढ़ी, 7 क़िस्म जो पढ़ंदासीं। इसम मुरकब छा आहे, इसम मुरकब छा आहे ऐं उन जी वस्फ़ छा आहे उहा पढ़ंदासीं ऐं उन खां पोइ वधीक सिखंदासीं। त वस्फ़ आहे अहिड़ा इसम जेके जुमिले में गॾियल इस्तेमालु थियनि या ॾिसण में गॾियल नज़र अचनि, अहिड़नि नालनि खे इसम मुरकब चइबो आहे। अहिड़ा इसम जेके जुमिले में गॾियल इस्तेमालु थियनि या ॾिसण में गॾियल नज़र अचनि त अहिड़नि नालनि खे इसम मुरकब चइबो आहे। हाणे इसम मुरकब खे सिखण लाइ, वधीक सिखण ऐं सम्झण लाइ उन जा मिसाल वठी सम्झंदासीं। त अब्दुल्ला सुठो शाइर आहे। हाणे अब्द ॿियो अल्लाह, इहे ॿ नाला आहिनि। त अब्दुल्ला यानी इहो बि इसम मुरकब आहे। जावेद क्लास रूम में आहे, हाणे जावेद क्लास रूम में आहे, क्लास रूम यानी इहे बि ॿई गॾियल नाला आहिनि, त हिन खे असां इसम मुरकब चई सघूं था। त ईअं ई जेके असां इसम जा वधीक मिसाल सिखंदासीं इसम मुरकब जा, त अब्दुल गनी, लोहार सुलेमान, अकबर दर्दी। हाणे अकबर ऐं दर्दी, वाश रूम, वाश ॿियो रूम। त असांखे इहे ई जेके अहिड़ा नाला गॾियल हुजनि, जेके ॿ नाला गॾु हुजनि, त उनखे इसम मुरकब चइबो आहे। त उमेदु तव्हांखे अॼु जी वीडियो मां इसम मुरकब जे बारे में ॼाण थी हूंदी ऐं असां नेक्स्ट वीडियो में वधीक सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।